तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। दुनिया है ये वन है कांटों का, तू फुलवारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ, ओ माँ, हिकु अहिड़ो शब्द जेको दुनिया जो सब खां प्यारो, सब खां वधीक ख्याल रखण वारो, सभिनी खां वधीक सिक वारो शब्द, सिक वारो रिश्तो। भगवान बि ॾिसो असांखे उन रिश्ते जी कोख सां वास्तो रखायो आहे। 9 महीना पंहिंजी कोख में सार संभाल रही असांजो जन्म थियो, असां हिन जीवन में आयासीं त असांजे लाइ भगवान त उहा कोख ई थी। भगवान भला कंहिं ॾिठो? बस मां जी सूरत ॾिसो, उनजी सीरत ॾिसो त तव्हां भगवान ॾिसी वठो। दोस्तों, असांजो अॼु जो ही एपिसोड समर्पित आहे उन्हनि सभिनी माण्हुनि खे जेके ज़िंदगीअ में असांजी राह बणियूं, असांजो साह बणियो, असांजी प्रेरणा बणियो। असांजो ही एपिसोड समर्पित आहे बिहारी कंदारी प्रॉपर्टीज LLP जी को फाउंडर मैडम हीरू कंदारी। हीरू कंदारी मैडम जेके असांजे लाइ बि माउ समान आहिनि। PTV प्रोडक्शन जे सभिनी कलाकारनि खे उन्हनि सिक ॾिनी, प्यार ॾिनो। हर असांजे शो में, वो कल्चरल प्रोग्राम हुजे, फिल्म जो शो हुजे, वो हमेशा आया, असांखे सलाहूं ॾिनो, असांखे सिक ॾिनो। असां जॾहिं उन्हनि सां मिलण वञूं, उन्हनि जी ऑफिस में, उन्हनि जे घर में, त बिल्कुलु मानी खाइण बिना असांखे वापसि मोटण जी मना हूंदी। असां जॾहिं उन्हनि खे यादि करे रहिया आहियूं, उन्हनि जे लाइ जज़्बाती थी रहिया आहियूं, त सोचो उन्हनि ते छा गुज़री हूंदी जेके उन्हनि जा रत जाया आहिनि। उन्हनि जो पंहिंजो परिवार, उन्हनि ते छा गुज़री हूंदी जॾहिं उन्हनि खे अचानक इन दुख खे झेलणो पियो। 2 अप्रैल 2022 असांजी प्यारी माउ समान हीरू कंदारी ही संसारी चोलो छॾे रब ॾांहुं रवानी थी। असां मिलियासीं उन्हनि जे रत जाए, उन्हनि जे सुपुत्र विजय कंदारी सां, जेके पंहिंजी कारोबारी दुनिया में विकी सेठ जे नाले सां सुञाता वेंदा आहिनि। दोस्तों, हेॾो वॾो सेठ, हेॾो वॾो कारोबारी, उन्हनि जो हाल ॾिसो। पंहिंजी माउ जे विछोड़े में ईअं पियो रोए ॼणो ॿार पियो ॿार। विजय सर, पहिरीं त सद अफ़सोस जो असांजी प्यारी माउ हीरू कंदारी जी असांजे विच में कोन्हे। मां कीअं पुछां तव्हां खां त तव्हां कीअं महसूस करे रहिया आहियो? मूंखे लफ़्ज़ कोन्हे। जी मदर जी जान आहे, उहो मां तव्हांखे यकीन थो चवां, हाणे बि ॾिसे थी जेको असां सभु कयूं ॿुधे थी, उहो मूंसां गॾु आहे। मुंहिंजे अंदरि आहे, मूंखे हिनजो यकीन आहे कि भगवान ते विश्वास आहे कि हुनखे ॾाढी सुठी जॻह ते सुरक्षित रखियो आहे। पर हुनजे मन जो जेको
निवास आहे उहो मूंसां गॾु ई रहंदो। मां पंहिंजी माउ खे चाहींदो आहियां, इहो ॾाढी नंढी वर्ड आहे, मुंहिंजी ज़िंदगी मुंहिंजी माउ आहे। ॾिसो, मां मञा थो कि इहा कुदरत जी ॻाल्हि आहे कि जीवन जो खेल आहे, अचिणो आहे वञिणो आहे, पर मुंहिंजी मदर जो ये एक्सपेक्टेड न हुयो। शी वॉज वर्किंग रेगुलरली, कमिंग टू ऑफिस। 18th of March असां गॾु होली मनाईसीं, महादेवी मंदिर वियासीं, मां ॾेढी मम्मी स्टेटस रेस्टोरेंट नरीमन पॉइंट में थाली खाधीसीं, ॾेढी गॾु वियासीं। उन ॾींहुं राति जो हो बाथरूम में थोरो स्लिप थी विया, 1:30 वॻे मां वियुमि, उन्हनि खे बेड ते लेटायो। हिकु ॿ दफ़ो ईअं पहिरियों थियो हुयो, नॉर्मल मूंखे ईअं न लॻियो हुयो कि ॻाल्हि हितां ताईं पहुचंदी। सुबुह जो 9 वॻे ख़बर पियो कि उन्हनि खे हिप फ्रैक्चर थियो। सैटरडे हुई 19 तारीख़, जॾहिं सुबुह जो 9 वॻे ख़बर पियो, अरिड़हीं राति जो बाथरूम में स्लिप थियो। उन्हनि जो चवण हुयो मुंहिंजे मदर जो कि मां ब्रीच कैंडी हॉस्पिटल में ट्रीटमेंट करायां। भगवान हिकु डॉक्टर सुठे दोस्त जे थ्रू ॻाल्हारायो, ॾाढा सोनावाला ब्रीच कैंडी में, हुन वटि असां वियासीं। संडे ॾींहुं सुबुह जो 9 वॻे मूंखे हुते पहुचण लाइ चयईं। मम्मी खे सैटरडे ॾींहुं एडमिट कयोसीं हॉस्पिटल में, और 9 वॻे सर्जरी चई कर, विच इज़ अ वेरी नॉर्मल सर्जरी एंड इट विल बी फाइन, पार्शियल हिप रिप्लेसमेंट सर्जरी। ही इज वन ऑफ द लीडिंग ऑर्थोपेडिक सर्जन्स। सर्जरी पूरी थी, शाम जो 6 वॻे मम्मी जेको आहे उहा वॉकर खणी करे हले पई। 24 तारीख़ ते मुंहिंजी मदर डिस्चार्ज थी, विस्पत ॾींहुं घर आई, नर्स घर में हुई फुल टाइम। भगवान जी दया सां मम्मी ठीक हुई, घर में भी वॉक करे पई। 30th ते 10 ॾींहं आफ्टर सर्जरी उनखे फॉलोअप लाइ मां उन्हनि खे ब्रीच कैंडी वठी वियुमि। सुबुह 9:30 हुते पहुचणो हुयो, तो विनोद कुकरेजा मुंहिंजो भाई आहे उल्हासनगर में, वो पहुतो हुते, मां वियुमि, नर्स हुई, मम्मी हुई, और ॾिसी करे असां वापसि आयासीं, चयूं सभु ठीकु आहे। 31 तारीख़ ते मम्मी चयो हाणे मुंहिंजो पेट ठीकु थियो आहे, हाणे हथ में सदन आहे, उहा बि ठीकु थी। 1 तारीख़ ते डॉक्टर भी आयो हुयो घर में, सॼो चेक कया, सभु नॉर्मल हुयो। ईअं असांखे लॻियो कि हुनखे थोरो कुझु कन्वर्जन जहिड़ो थियो आहे, पर उहो फ्यू सेकेंड्स जो हुयो, ऐं उहो ठीकु थी वई। ऑफिस वारा ऑफिस में विया, रेगुलरली हुनखे ऑफिस जूं ॻाल्हियूं सभु उहा ई मैनेज करे, फाइनेंसिस उहा ई करे। अॼु ताईं बि मूंखे लोन मुंहिंजी माउ ई ॾिनी। मां पंहिंजे ज़िंदगी भर माउ पीउ सां ई रहियो आहियां। नेक्स्ट डे 2 अप्रैल ते चेटीचंड जो ॾींहुं, गुड़ी पड़वा, नवरात्रे जो पहिरियों ॾींहुं, रमज़ान जो पहिरियों ॾींहुं। 8:30 वॻे हुनजो बीपी पल्स सभु नॉर्मल हुयो, और 9 वॻे पोइ उन्हनि खे ईअं चक्कर जहिड़ो आयो। मां उन्हनि खे हॉस्पिटल वठी वियो। मां कॾहिं सोचियो ई न कि ईअं थी थो सघे। हॉस्पिटल में चयूं भई उन्हनि खे कार्डियक अरेस्ट थियो। मुंहिंजे साम्हूं ईअं वेठा हुया, मूंखे लॻियो वापसि इहो कन्वर्जन्स जो कुझु फ्यू सेकेंड्स जो आहे जेको ठीकु थी वेंदो। डॉक्टर कल्ह ई चयो भई नॉर्मल आहे। उन ॾींहं खां अॼु ॾींहं ताईं मूंखे मुंहिंजे दिमाग़ मां निकिरे नथी मम्मी। ऐं मूंखे खिलण बि जेको आहे उहो मुंहिंजे लाइ इज़ी न आहे, एतिरो तव्हांखे चई थो सघां। मुंहिंजी मदर, नॉट बिकॉज शी इज़ माई मदर, आई विल नेवर feel she is not with me, she is always with me. She has taught me to be on right principles, ethics, character, be positive with everyone. मूंखे चवंदी हुई कि जेको मुड़ियो सो जुड़ियो। सॼो ऐसा थोरो विढ़ंदो बि हो, तो मूंखे सम्झाईंदी हुई कि पुट झुकी करे हल, निबड़ी करे हल। सर पहिरों खां चवंदी हुई कि मां जॾहिं वेंदमि न त डिशूं थियनि, मां कंहिंखे परेशान न कंदमि।
ये हलंदी हलाए उनखे छा डिपेंडेंट न वणंदो हुयो सर। लास्ट 10 ॾींहं नर्स हुई न घर में, उनखे लॻंदो हुयो कि मां पाण वञा बाथरूम, मां पाण चांहि ठाहियां, मां पाण कमु कयां। मूंखे लॻे थो इहा ॻाल्हि उनखे डाइजेस्ट न पई थिए। ऐं अहिड़े पावन ॾींहं ते ॾिसो न, भॻवान हुनजो द्वार खुलियो आहे कि मां तव्हांखे छा ॿुधायां कि भई भॻवान खे मुंहिंजे हिसाब सां मूंसां न करणु खपंदो अकॉर्डिंग टू मी। हाणे जेको भॻवान करे थो उहो सुठो आहे, मां असां सभु उहो ई चवंदा आहियूं, मां बि उहो चवंदो रहंदो आहियां, पर हिन ॻाल्हि में अलाए छो इहे नथो चई सघां मां। अगरि मुंहिंजी मदर जी कहिड़ी एलिमेंट हुजे या मूंखे ख़बर हुजे कि हिनजी सफरिंग हले थी या हुनजी एज हुजे, मुंहिंजी एज खाली 75 आहे, फिजिकली टचवुड शी इज वेरी फाइन, हुन खां पोइ सडनली एॾी वॾी ॻाल्हि थी वञे, उहो मन मञे नथो कंहिं हिसाब सां। हाणे मां कोशिशि कंदुमि कि हुननि जा सभु सिद्धांत पाण में आणियां। मां ओतिरो सुठो थियण जी क़ाबिलियत त नथो रखां, हर माण्हू में प्लस माइनस पॉइंट्स आहिनि, मूंखे बि मुंहिंजा जाम माइनस पॉइंट्स आहिनि, पर मां कोशिशि जाम कंदुमि कि हुननि जी सिख्याउनि खे मां अमल करण जी कोशिशि कयां, हुननि ते हलां। मां हिकु ट्रस्ट बि ठाहिण थो चाहियां, चैरिटेबल, सुठा कम हुनजे नाले ते मां करे उन्हनि खे हिकु श्रद्धांजलि ॾियण थो चाहियां। मां थी गया। एॾो मज़ो आयो तव्हांजे पिक्चर ते घर गुरुअ जो दर ते, असां सभु आयासीं, स्टेज ते आयासीं, ॿाहिरि तव्हां सां प्रमोशन जा वीडियोस ॾिठासीं, फोटा कढियासीं। मुंहिंजी मदर हर हिक खे ब्लेसिंग ॾींदी आहे, तव्हांखे त जाम रिस्पेक्ट कंदी आहे। हली वेट तो कयां कि मूंसां अची करे रात जो निंड में ॻाल्हाए। पुट मां बि वञो ऐं सचपच पुट वरी प्यार मिलियो, रोटी खाराइण, हिते ऑफिस में विहारे, घर में विहारे, ऐं हर असांजी एक्टिविटीअ खे प्रमोट करणु। हेॾो वॾो कांधारी परिवार, हेॾो वॾो एम्पायर, पर हमेशह डाउन टू अर्थ, या सिक एॾी अथाह भरियल। मां रहियो न, मां विजय जी खे चयो कि न, मम्मीअ जे यादि में मां त आहियां कलाकार, मां पंहिंजे मन चवंदा ॿियो छा थो करे सघां। सो विजय जी लाइ बिल्कुलु मां ईअं चवंदुमि कि विजय जी पंहिंजी मम्मीअ खे यादि कंदे चवनि था कि तेरी ही गोद में मैं पला माता, उंगली पकड़ के मैं तेरी चला माता, तेरे बिना अब मुझे कौन संभाले, माँ मुझे अपने गले से लगा ले, अपने आंचल में छुपा। एॾो प्यार, एॾी सिक विजय जी खे अॼु बि चवनि था कि बिल्कुलु विजय साहब तव्हां सां मम्मी ॻाल्हाईंदी, उहो तव्हांजे रूम में आहे, तव्हांजे रूह में आहे, ऐं बिल्कुलु उहा तव्हांजे रूह जो हिसो बणिजी करे ता ज़िंदगी रहंदी। पर मूंखे पका कि साल ॿी साल में हू असांजे घर में वापसि ईंदी। अखियुनि में मोती मां मुंहिंजे नाने जे लाइ विधो हुयो 2003 में, त मूंखे 9 महीना 5 ॾींहं पोइ 18 डिसंबर ते आलिन जायो। पोइ मुंहिंजा नानी 24 नवंबर 2006 में विया हुया, ऐं 15 मार्च 2008 में मूंखे धीअ थी। नानी जी सरनेम ख़ुशी रमनी, मुंहिंजी धीअ जो नालो ख़ुशी अथव। ऐं मूंखे यकीन आहे कि मुंहिंजी माउ जेकी आहे ॾाढो जल्द अची करे वापसि मुंहिंजो वाट संभालींदी। उनजे सभु जेको बि असां वटि आहे हुनजी आसीस सां, हुनजे सिख्याउनि सां आहे। असां नंढा क्वार्टर में रहंदासीं, तव्हां हिते ते आया आहियो, ॾाढो शुक्र था कयूं भॻवान जो, कुदरत जो, कि असां खां सुठा कम कराए। अहिड़ी कहिड़ी हरकत न थिए कि मां कंहिंखे बि दुखायां या हर्ट कयां। बसि एतिरी प्रेयर आहे कि मां मम्मी जा प्रिंसिपल्स ते हलां, मुंहिंमें जेकी बि
शक्ति आहे उहा मां उन्हनि ॻाल्हियुनि खे पूरी कयां ऐं सोसाइटी खे गिव बैक कयां। बसि मुंहिंजे फादर जी हेल्थ एकदमि ठीकु रहे इहा आसीस मूंखे कयो। मां सभिनी सां मूंखे हथ जोड़े विनती करणी आहे की उहो मुंहिंजा माउ पीउ ॿई आहिनि ऐं मुंहिंजे मदर फादर ऐं मुंहिंजी असां टिनी जी यूनिटी असांजी दौलत अथव, बाक़ी सभु आर्टिफिशियल दौलत। मां ॿार खे अकेलो छॾे जेको चए थो मां केतिरो बि वॾो थी वियो आहियां, केतिरो बि मां वॾो सेठ थी वियो आहियां, पर उन बिना कुझु बि न आहे। रोज़ वरी पंहिंजी माता खे यादि करे पंहिंजे ॿारनि में हुनजो रूप थो ॾिसे ऐं बिल्कुलु चए थो त रूठ गया हूं तू मुझको मना ले, अच माता वापसि अची ये कुर्सी संभाल। ये कुर्सी तव्हां जेका ॾिसी रहिया आहियो इहा बिल्कुलु असांजी माता हीरू कंदारी जी आहे, ख़ाली आहे ऐं बिल्कुलु हिते हाणे उन्हनि जो जेको रूप आहे परिवार में विजय सर जो उहो ई सुपिनो आहे कि वापसि मां अची करे हिते सॼो कारोबार बि संभाले, घर परिवार त उन्हनि संभालियो जीअं तव्हांखे ॿुधायो न त मतिलबु आङुर पकड़े ज़िंदगी जा जेके सभु सलीका आहिनि, सभु तरीक़ा आहिनि उहे सेखारिया विया ऐं न सिर्फ़ु ज़िंदगीअ जा, परिवार जा, पर कारोबार जा बि तरीक़ा हिननि ॿुधायो। त मम्मीअ खां ई लोन वठी करे असां पंहिंजो अंपायर शुरू कयोसीं। सचपच अहिड़ी शक्ति, अहिड़ी शख्सियत जेका सॼे परिवार लाइ प्रेरणा बणी आहे, उहा असांजे सॼे समाज जे लाइ प्रेरणा। हिक तरफ़ उन्हनि जो सुपुत्र विकी सेठ, ॿिए तरफ़ बिहारी कंदारी साहब। उन्हनि जी अर्धांगिनी हीरू कंदारी उन्हनि खे हीअं अचानक छॾे, शब्द चवण में भी अजीब था लगन, एतिरो शॉक हुया, बिल्कुलु क़बूल करण लाइ तयार ई कोन हो। चवनि पिया त शादीशुदा ज़िंदगीअ में उन्हनि जो साथ, उन्हनि जी बॉन्डिंग पाण में एतिरी मजबूत रही, सॼे मैरिड लाइफ में सिर्फ़ हिकु दफ़ो हीरू कंदारी पेके वई ऐं ॿुधाइनि पिया बिहारी साहब त उहा हिक राति उन्हनि खे निंड कोन आई। इहो हाल ॾिसी हीरू कंदारी जी उन्हनि खे चवंदा खिली करे त ज़िंदगीअ में हमेशह पंहिंजो पाण ते डिपेंडेंट रहणु सिखो, एॾो बि तव्हां आदत न विझो मुंहिंजे साथ जी पंहिंजो पाण में। मां त प्रण कयो आहे त मां जग छॾे वेंदमि त सुहागण छॾे वेंदमि, पोइ छा कंदमि। यादि अची रहियूं उहे घड़ियूं बिहारी कंदारी साहब खे। समय की धारा में, ओ समय की धारा में उम्र बह जानी है, जो घड़ी जी लेंगे, जो घड़ी जी लेंगे वही रह जानी है। मैं बन जाऊं सांस आखिरी, तू जीवन बन जा, जीवन से सांसों का रिश्ता मैं ना भूलूंगी, मैं ना भूलूंगा, मैं ना भूलूंगी, मैं ना भूलूंगा। मैं ना भूलूंगी। अहिड़ी इहो मूंखे ॿुधायो त हीरू कंदारी मैडम जो जनम कॾहिं ऐं किथे थियो? जनम थियो 18 नवंबर 1947 कराची में, सखर। त शादी तव्हांजी कॾहिं थी? असांजी शादी थी 21 मई 1971। जॾहिं शादी थी त छा कंदा हुया तॾहिं हीरू मैडम, तव्हां छा कंदा हुया? तॾहिं मां रिज़र्व बैंक ऑफ इंडिया में सर्विस कंदो हुउमि। ऐं हीरू ABN AMRO बैंक में कमु कंदो एज अ टाइपिस्ट। कीअं शादीअ खां पोइ कीअं साल गुज़रिया, ग्रस्त लाइफ कीअं गुज़री? उन्हनि खां शादीअ खां पोइ बि उन्हनि पंहिंजो जेको कमु आहे और ऑफिस उहो चालू ई रखो? सर्विस 30 साल। 30 साल साॻी बैंक में
एबी न बिकॉज़ माना या पहिरीं जॉब लास्ट जॉब तव्हांजी वाइफ में बि त उहे तव्हांजी माउ वारा संस्कार आया हुआ न हिकु ॾींहुं वई खाली पेके विया अच्छा 50 साल एतिरो हिकु ॾींहुं चई मां वञा भाई पंहिंजो मम्मी डैडी सां वञा टी कलाक मां चयो हा भले थी अचो मूंखे यार कहिड़ी ख़बर हो वेही त सॼी राति निंड न आई एतिरो अटैचमेंट एतिरी बॉन्डिंग एतिरो हिक ॿिए जो सहारो मतिलबु आदत सम्झो हिकु वॾी ॻाल्हि आहे साईं मूंखे मुंहिंजी मेमोरी हूंदी ॾाढी छा हाणे मां वांदो थियो पियो हाणे मां छा कयां मां उन वक़्तु मूंखे इहा आदत पइजी वई मेमोरी मां लिंक रोड ते वञी करे दुकान जा नाला अच्छा ईअं थी वियो मुंहिंजी वाइफ ॿिए ॾींहुं आई चई छो ईअं छो कयो तव्हां भाभी जी चए भई तव्हां निकिरी वियो मम्मी चवंदी तव्हां निकिरी वियो हेठि सुम्ही न लॻी आहे मां चयो हा हीरो मूंखे अलाए छो मूंखे लॻो भई हल तूं भले पर मां निकिरी न अटैचमेंट उन खां पोइ वरी कॾहिं न वञी पइजी मां ईअं चवंदुमि भई अनबेरेबल जिन हालतुनि में जो देश हुआ माना उहो विश्वास नथो थिए वाइफ खे ख़बर अथव कहिड़ी थोरो फ्रैक्चर थियो आहे ऐं हुनखे काई बीमारी नहीं बिकॉज़ उहो चाहे बचपन खां एज हुई नालो ई न काॾो ऐं हुन मुंहिंजे माना मुंहं खे हिन किचन में अचणु ॾिनो अचे त भई वेज नालो ई न ठाहियो अच्छा पाण नंढे हूंदे पंहिंजे पुट लाइ नॉनवेज बि सिखी वई मुंहिंजी मां हेॾो मुंहिंजो ख़्यालु रखो जो चई साईं ग्राउंड ते पहुची वेंदी 5 मिंट पंधु हथ में जूतो हो मूंखे दोस्त चवंदा यार जूतो सी बाजू घर मां चप्पल बि हथ में खणी तूं भाई घर वञा छाहे मां ॾाढी केयरिंग हुई ॾाढो चई भाई तूं मंझंदि सुबुह जो नेरण बि न कई आहे नाश्तो बि न कयो आहे हाँ 2 थिया आहिनि तोखे घर बि लॻी वेंदे मां काॾे मां साईं जंहिं महिल खाधो खाईंदो हुउमि न ॿार खां वेही करे मां 7-8 चपाटियूं खाई फ्रैक्शन थी थिया बॉडी में हिननि जी माता त हिकु बिल्कुलु जेका आहे कामयाब परिवार जी हेड ऑफ द फैमिली रही पर हिननि जी धर्म पत्नी बि सचमुच जीअं असांखे निकी सेठ जैसे ॿुधायो त उहा बि हिकु कामयाब मां आहे प्रभु तू ही नडु दया जो पन्नारवाई डोरी डोरी तो अची डडी डोर पाई प्रभु तू ही नडु दया जो पन्नारवाई डोरी तो अची डडी डोर पाई विकी सेठ खे न विश्वास आहे त हीरू कंदारी मैडम उन्हनि जी माउ बिल्कुलु हिते ई आहे किथां कोन वई आहे उन्हनि पंहिंजे कारोबारी ऑफिस जी हीरू कांदारी मैडम जी कुर्सी बि खाली छॾी आहे ऐं बिल्कुलु हुन कुर्सीअ ते पंहिंजे परिवार मां ई हीरू कांदारी मैडम जे कंहिं रूप खे साक्षात विहारींदा ऐं बिल्कुलु महसूस करे रहिया आहिनि त हीरू असांजी माता असांजे विच में आहे हीरू कांदारी मैडम जी नूंहं पिंकी कांदारी उन्हनि जा पोटा अर्जुन आर्यन आरव उन्हनि जी पोटी खुशी सभु ॼण पंहिंजी ॾाॾीअ खे ऐं नूंहं पंहिंजी ससु खे पुटु पंहिंजी माउ खे हिकु पति पंहिंजी धर्म पत्नी खे बिहारी कंदारी प्रॉपर्टीज एलएलपी जो सॼो स्टाफ सॼो अंपायर पंहिंजी माउ खे यादि करे रहिया आहिनि
उन्हनि जी रूह अञा ताईं उते ई वसी रही आहे। असां बि उन्हनि खे यादि कंदे अॼु जे हिन शो खे समर्पित था कयूं असांजी हीरू कंदारी मैडम खे, जेका असांजी माउ हमेशह असांजी प्रेरणा बणिजी असांजी यादि में रहंदी। जय झूलेलाल। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। नगमे हैं, शिकवे हैं, किस्से हैं, बातें हैं। बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। बातें भूल जाती हैं, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं। यादें यादें यादें